अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है किंजा फातिमा व न्यू मेरान न्यूज़ रुकयूं था खबरन डाउन चूर रिपोर्ट SR सोडो सिंध एग्रीकल्चर ज़रा यूनिवर्सिटी सब कैंपस उमरकोट पारा दाखिला महम जी आगाही के हवाले से हायर सेकेंडरी स्कूल चूर ओल्ड में एक प्रोग्राम मुनक़िद किया वियो जंहिंमें मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे शऊर रखंदड़ माण्हुनि वॾी तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे प्रोफेसर मैडम साइमा भुट्टो चयो त असांजी यूनिवर्सिटी कैंपस में तमामु बहितरीन तालीम फराहम कई वई आहे। ख़ासि तौर ते नियाणियुनि खे हाफ़ फी ते दाख़िला ॾिनी वञे थी। कैंपस खोलण बाद वॾो फ़ाइदो हितां जे ग़रीब मिस्किन माण्हुनि खे ॿारनि खे थियो आहे जेके सुठी तालीम हासिल करे रहिया आहिनि। शागिर्दनि खे खणण लाइ पॉइंट्स जी सहूलत फराहम कई वई आहे। माहिर तालीम पूंजराज केसराणी चयो त दुनिया जे अंदरि उहे क़ौमूं अॻिते वधी वियूं आहिनि जिन वटि तालीम जो शऊर हुजे। लेखक मीर हसन आरीसर चयो त ज़रई कैंपस में हितां जा वधि में वधि फ़ाइदो हासिल कनि छाकाणि तालीम जे ज़रिए तव्हांजा ॿार अॻिते वधी सघनि था। प्रिंसिपल अली नवाज़ भंभरो चयो त सिंध जे तहज़ीब 5000 साल पुराणी आहे। मोहन जो दड़ो जी तहज़ीब ऐं उन जे लोगो में जेका दगो जी तस्वीर जो अक्स आहे उहा पिण उन ॻाल्हि जी तशरीह करे थो त असां 5000 साल पहिरियां बि ज़रायत सां वाबस्ता हुआसीं ऐं उमरकोट ज़िले समेत छूर शहर ऐं उन जे आसपास ॻोठनि जे रहवासियुनि जी उहा ख़ुशनसीबी आहे जो सिंध एग्रीकल्चर ज़रा यूनिवर्सिटी सब कैंपस उमरकोट में पंहिंजे ॿारनि खे दाख़िल कराइण जो मौक़ो मिलियो आहे। ही कॉलेज बिल्डिंग है, कॉलेज असां शुरू कयो आहे। हिते फर्नीचर कोन्हे को, हिते मास्टर कोन्हे को। तव्हां ॾिसो वञी उमरकोट में फालतू टीचर वेठा उन्हनि खे महिरबानी करे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि साईं ताईं इहो आवाज़ु पहुचाइनि त हिते जेके हिते बि छोकिरा पढ़नि था, हिते तव्हांजूं महिरबानियूं आहिनि, उन्हनि खे काई फैसिलिटीज़ ॾिनी वञे। महिरबानी तव्हां वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यू मेरान न्यूज़।